अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां सबीन मेमण। नाज़रीन, तालीम, सिहत ऐं रोज़गार फराहम करण रियासत जी ज़िम्मेदारी हुजे थी। सिंध में 5 साल हुकूमत पूरा कंदड़ पीपी जो पिणु इहो ई नारो हो त अटो लटो ऐं अझो। दहशतगर्दी, अमुन अमान, तालीम ऐं सिहत जा मसइला त पंहिंजी जाइ ते रहिया, पर सिंध में बेरोज़गारी पिणु हिकु वॾो मसइलो रही। तोड़े जो हिन हुकूमत नौजवाननि जे रोज़गार ऐं हुनरी सिख्या जे हवाले सां शहीद बेनज़ीर भुट्टो यूथ प्रोग्राम पिणु मुतारिफ़ करायो, पर उन हूंदे बि मीडिया में रोज़गार न हुअण ऐं रोज़गार न हुअण करे गुरबत सबबु घर जी चुल्ह न ॿरण ऐं पेट जी बाहि न उजाइण सबबु ख़ुदकुशियुनि जा वाक़िया पिणु मीडिया में रिपोर्ट थींदा रहिया। नाज़रीन, हाणे रोज़गार जे हवाले सां हुकूमत जे आख़िरी महीननि ऐं ॾिहाड़नि में मुख़्तलिफ़ खातनि में नौकिरियुनि जा आर्डर जारी थियण जूं ख़बरूं पिणु रिपोर्ट थींदियूं रहियूं आहिनि त मुख़्तलिफ़ खातनि में ख़ाली पियल जाइनि खां वधीक भर्तियूं कयूं वयूं आहिनि। इन हवाले सां ताज़ो अकाउंटेंट जनरल सिंध तालीम खाते में 2000 खां मथे भर्तियुनि खे ज़ाब्ते जे ख़िलाफ़ करार ॾेई उन्हनि जी पघारनि जी अदायगी खां माज़रत करे छॾी आहे। त उते वरी सखर में लोकल गवर्नमेंट जे इदारे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सखर में पघारूं न मिलण ख़िलाफ़ मुलाज़िमनि पिणु एहतजाज कयो आहे ऐं वरी इहो बि इंकशाफ थियो आहे त उते ई 200 नवां आर्डर पिणु जारी कया विया आहिनि। त उते वरी ख़ैरपुर में पिणु म्यूनिसिपल मुलाज़िमनि 11 महीननि जूं पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। त साॻिए वक़्तु काल्ह हैदराबाद में पिणु म्यूनिसिपल मुलाज़िमनि गुज़िरियल 2 महीननि जूं पघारूं न मिलण ख़िलाफ़ TMS सिटी हैदराबाद खां प्रेस क्लब हैदराबाद ताईं मुज़ाहिरो कयो आहे ऐं सख़्तु नारेबाज़ी पिणु कई आहे। इन खां अलावा नाज़रीन, मिठी में लाइव स्टॉक खाते में पुराणियुनि तारीख़नि में ऑफर आर्डर जारी थियण जूं ख़बरूं पिणु रिपोर्ट थियूं आहिनि। असांजो अॼु जो प्रोग्राम पुराणियुनि तारीख़नि में ऑफर आर्डर जारी थियण, उन्हनि जी जॉइनिंग ऐं पोस्टिंग न थियण ऐं ख़ाली पियल जाइनि खां वधीक भर्तियूं करण ऐं इन करे मुलाज़िमनि खे पघारूं न मिलण ते आहे। नाज़रीन, इन हवाले सां असां कोशिशि कंदासीं त जिन ज़िलनि मां जिन इलाइक़नि मां असांखे इहे ख़बरूं आयूं आहिनि या जिथे जिथे इहे ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि त उते जे रिपोर्टरनि सां राब्तो करे सघूं, नुमाइंदनि खां उन जा तफ़सील वठी सघूं ऐं कोशिशि कंदासीं त असां लाॻापियल इंतिज़ामी अमलदारनि खां पिणु हवाले सां मालूमात वठी सघूं त आख़िर इहो भर्तियुनि जो मामिलो आहे छा, किथे मुलाज़िम एहतजाज पिया कनि, पघारूं नथियूं मिलनि, त किथे वरी नवां ऑफर आर्डर जारी कया पिया वञनि पुराणियुनि तारीख़नि में, किथे वरी ख़ाली पियल जाइनि खां वधीक भर्तियूं पिणु कयूं वयूं आहिनि। नाज़रीन, हिन वक़्तु असां ख़ैरपुर जो रिपोर्टर इरफान फलपोटो लाइन ते आहे। जी इरफान, इहो मुलाज़िमनि जेको एहतजाज कयो आहे त उन्हनि खे पघारूं न मिलियूं आहिनि गुज़िरियल 11 महीननि खां, छा मामिलो आहे? मुलाज़िमनि खे पघारूं छो न मिली सघियूं आहिनि? जी, जेको म्यूनिसिपल कमेटी जेके लाॻापियल आहिनि निसासिक सां, उन्हनि खे जेके मुलाज़िम आहिनि, सफ़ाई वारे जेके अमले वारा आहिनि, उहे 200 खां वधीक मुलाज़िम आहिनि जिन खे गुज़िरियल 11 महीननि खां पघारूं जेको आहे न ॾिनियूं वयूं आहिनि। उन्हनि मुसलसल 11 महीननि खां वक़्तनि जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते वज़ीर आला हाउस ख़ैरपुर आॾो ऐं मुख़्तलिफ़ MPs MLAs आॾो एहतजाज कया आहिनि त असांखे गुज़िरियल 11 महीननि खां पघारूं जेको आहे न पयूं ॾिनियूं वञनि ऐं तालका एडमिनिस्ट्रेटर नियाज़ जांवरी ऐं निसासिक जेको आहे अमलो मिली भगत करे जेके पघारनि लाइ ईंदड़ जेके करोड़ रुपया आहिनि उहे जेके आहिनि पंहिंजे मनपसंदि ठेकेदारनि ऐं पाण में जेको आहे विराए हड़प करे छॾिया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको आहे अॼु मोहम्मद अली फुलपोटो, आमिर फुलपोटो, अकरम मेमण जी जेको अॻुवाणीअ में अॼु प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो ऐं उन्हनि जेको आहे सो सख़्तु नारेबाज़ी कंदे इहो बि ॿुधायो मुलाज़िमनि त असांखे पघारूं जेको अलाउंस जेको 20% ऐं यूनिफॉर्म कन्वेंस अलाउंस इहे जेके आहिनि न पिया ॾिना वञनि ऐं हिन वक़्तु असां 11 महीननि खां पघारूं न मिलण जे करे इरफान, पघारूं न मिलण जी वजह छा पई ॼाणाई वञे? हर महीने जेको आहे सो पघारनि जी बजट जेका ईंदी आहे उहा केॾां थी वञे या बजट अचे ई न पई गुज़िरियल एतिरनि महीननि खां? मुंहिंजी जेको आहे सो हिन सिलसिले में तालका एडमिनिस्ट्रेटर नियाज़ जावरीअ सां जेको आहे हिन सिलसिले में ॻाल्हि ॿोल थी आहे। उन इहो उज़ुर ॼाणायो त असांखे जेको आहे मथां पैसा जेको आहे रिलीज़ न कया विया आहिनि, जंहिं करे मुलाज़िमनि जूं जेको आहे पघारूं रुकियूं पयूं आहिनि। जॾहिं त मुलाज़िमनि ते इल्ज़ाम हयो आहे तालका म्यूनिसिपल ऐं निसासिक जे अमले ते त करोड़ रुपया हर महीने जेको आहे अचनि था पिया, पर असांखे पघारूं उन करे न पियूं ॾिनियूं वञनि त जेके ठेकेदार आहिनि, ख़ासि तौर ते जेके तरक़ियाती कम जिन कराया आहिनि शहर में, उन्हनि खे जेको आहे सो नवाज़ियो पियो वञे, उन्हनि खे उहे पैसा जेको आहे ॾिना पिया वञनि ऐं असांखे हर महीने आसिरे में बि रखियो पियो वञे त तव्हांखे हिन दफ़े जेको आहे पैसा ॾींदासीं, पर उन ते अमल न पियो थिए। जी अच्छा इरफान, तालके एडमिनिस्ट्रेटर पारां छा ॿुधायो वियो त केतिरनि महीननि खां पघारनि जी जेका आहे सा बजट न पई मिले?
तालका एडमिनिस्ट्रेटर न्याज़ जामरी जेको आहे सो इहो बि असांखे ॿुधायो आहे राब्तो करण ते त असांजी जेको आहे 9 महीननि खां उहा बजट जेको आहे जेकी पघारुनि जे मद में ईंदी उहा मुसलसल जेको आहे उहा न पई अचे ऐं असां बार बार दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि मथे लेटर लिखिया आहिनि पर सिंध हुकूमत पारां जेको आहे उहे हिन वक़्त ताईं पघारूं जेको आहे जारी न थी सघियूं आहिनि। जी महिरबानी इरफान अवां जी। नाज़रीन असां सां इरफान फुलपोटो खैरपुर जो नुमाइंदो लाइन ते हुयो जंहिंजी ॻाल्हि बि लव्हां ॿुधी त वाक़ई इहो मसइलो आहे त गुज़िरियल 10 महीननि खां जेको मीडिया में रिपोर्ट थियो आहे मुख़्तलिफ़ ख़बरूं त गुज़िरियल 10 महीननि खां इन्हनि मुलाज़िमनि खे पघारूं न मिली सघियूं आहिनि ऐं इहे मुलाज़िम एहतजाज करण ते मजबूर आहिनि। जॾहिं त असां कोशिशि कंदासीं त तालका एडमिनिस्ट्रेटर न्याज़ जावरी सां असांजी ॻाल्हि ॿोल थी सघे उनखां पुछी सघूं त जेकॾहिं इहे मुलाज़िमनि खे भर्ती कयो वियो आहे इन्हनि जी बजट जेका मंथली हर महीने ईंदी आहे उहा जेकॾहिं बजट नथी अचे त इन जी कहिड़ी वजह आहे जो मुलाज़िमनि खे पघारूं नथियूं मिलनि ऐं जेकॾहिं बजट अचे थी त उहा बजट केॾांहुं थी वञे छो त ही मुलाज़िम जेके रोज़ एहतजाज कनि था उन्हनि खे पघारूं नथियूं मिलनि ऐं जेकॾहिं हिकिड़े मुलाज़िम खे गुज़िरियल 9-10 महीननि खां पघारूं न मिलंदियूं हुजनि त उन्हनि जी छा हालत हूंदी उन्हनि जे घर में 2 वक़्तनि जो खाधो कीअं पचंदो हूंदो उहे पंहिंजा ॿार बच्चा कीअं पालींदा हूंदा उहे पंहिंजा अख़राजात कीअं पूरा कंदा हूंदा ज़माने जे वहिंवार सां कीअं हली सघंदा हूंदा लाज़मी उहे माण्हू रोडनि ते ईंदा उहे माण्हू एहतजाज कंदा उहे माण्हू पंहिंजा एहतजाज रिकॉर्ड कराईंदा। नाज़रीन हिन वक़्तु असां सां तालके एडमिनिस्ट्रेटर खैरपुर न्याज़ जावरी लाइन ते मौजूदु आहे। न्याज़ साहब एतिरा मुलाज़िम जेके एहतजाज कनि पिया गुज़िरियल केतिरनि महीननि खां इन्हनि खे पघारूं न मिलियूं आहिनि? असली बेसिकली जेको आहे सो असां हिननि खे जेको आहे सो अपॉइंटमेंट करे असां निसासिक जी हैंडओवर कयो छाजे करे जो त सैनिटेशन जो जेको स्टाफ आहे उहो निसासिक खे ई हैंडओवर करणो आहे एज़ पर समा एग्रीमेंट। हाणे असां उन्हनि खे फर्दर सैलरी वग़ैरह उहे निसासिक वारे उनखे ॾींदा आहिनि बजट असांजी मथां ई गवर्नमेंट खां कटौती थी वेंदी आहे फाइनेंस डिपार्टमेंट खां यानी जेको असांजे TMA जो शेयर हूंदो आहे उहो उन मां ई सैलरी उनखे कटे ॾींदा आहिनि ऐं असां सैलरी सर्टिफिकेट सिर्फ़ु इशू कंदा आहियूं त हे मुलाज़िम असां तव्हांखे हैंडओवर कयूं था हिन जी तव्हां सैलरी तव्हां ॾियो ऐं असांजी बजट मां कटौती कई वञे। बाक़ी हिननि जो प्रोसेस थोरो लंबो थींदो आहे ख़ासि करे जेको आहे सो निसासिक वारनि जो मुंहिंजी एम उतां जो जेको आहे सो जेको आहे डायरेक्टर ऑपरेशन आहे आबिद हुसैनी साहब सो उन काफ़ी वक़्त खां फाइल उन वटि पियो आहे सो असांजो हुन सां बार बार जेको आहे सो फ़ोन ते या हुते मीटिंग में बि काफ़ी दफ़ा चयो सैलरी हिनखे रिलीज़ कयो वञे। बाक़ी इहो आहे त उन्हनि जो मसइलो आहे निसासिक वारनि जो असां सां हिननि जो सैनिटेशन स्टाफ वारनि जो सैलरी जे हवाले सां असांजो कोई हुन सां न आहे। त हिननि खे गुज़िरियल अॻे छा हिननि जी मंथली बजट न ईंदी हुई जेको हिननि खे 11 महीननि खां 10 महीननि खां हाणे पघारूं हिननि जूं बंदि थियूं आहिनि त अॻु में हिननि खे पघारूं कीअं मिलंदियूं हुयूं? अॻु में असांखे मिलंदियूं जॾहिं हिन जी जेको आहे सो निसासिक वारा असांजे खैरपुर में न हुया त असांखे डायरेक्ट उन्हनि खे सैनिटेशन जे स्टाफ खे असां डायरेक्ट पंहिंजे ई हुन वटि पघार हुनखे मिलंदी हुई कई सालनि खां इहो ई सिलसिलो जेको आहे सो राज आहे पूरी सिंध में मगर सिंध जा कुझु अहिड़ा शहर आहिनि जिते निसासिक वारनि जी रोड़ी आहे सकर आहे लाड़काना खैरपुर बि आहे हुनमें त सैनिटेशन स्टाफ खे जेका सैलरी जेका मिलंदी आहे उहा निसासिक वारा ॾींदा आहिनि ऐं उन्हनि जो इहो मैटर आहे। आख़िर हिननि जो मसइलो हल कीअं थींदो न्याज़ साहब ही मुलाज़िम रोडनि ते आहिनि एतिरनि महीननि खां जेकॾहिं हिकिड़ो मुलाज़िम आहे जंहिंजो हाणे इहो मसइलो जो इहो थींदो त असां जेको आहे पंहिंजे डिपार्टमेंट खां परमिशन वरिती आहे लोकल गवर्नमेंट जे सेक्रेटरी साहब परमिशन ॾेई छॾी आहे असांखे त सैनिटेशन जे स्टाफ खे जेको आहे सो तव्हां सैलरी जारी करे छॾियो ऐं चीफ मिनिस्टर साहब गुज़िरियल हफ़्ते जॾहिं खैरपुर में आयो हुयो त उन बि इहा डायरेक्शन जेको आहे सो ऑर्डर पास करे छॾिया आहिनि त तव्हां जेको आहे सो सैनिटेशन जो स्टाफ टेक ओवर कयो सो उन जे हवाले सां बाक़ी रुगो थोरो असांजे जॾहिं नोटिफाई थींदो डिप्टी कमिश्नर या कमिश्नर साहब नोटिफाई करे त पोइ असां जेको डायरेक्ट उनखे जेको आहे सो पघार ॾींदासीं ऐं हाणे ऑर्डर पास थी वियो आहे CM साहब जो त खैरपुर जेका आहे TMA आहे उनखे सैनिटेशन जो स्टाफ बिल्कुलु जेको आहे सो असांजे हैंड ओवर कयो वञे। अच्छा केतिरा न्याज़ साहब केतिरा ॾींहं लॻंदा इन्हनि मुलाज़िमनि खे पघारूं मिलण में छा इन्हनि खे सभु पघारूं गॾु थी मिलंदियूं? अॼु 20 तारीख़ जेको आहे सो आहे असां जेको आहे सो इंशाल्लाह हिननि खे असांजी जेको आहे सो 3 या 4 तारीख़ ते हिनखे सैलरी जेको आहे सो मिली वेंदी ऐं बाक़ी जेके हिननि जूं पोएं महीननि जूं पघारूं हलो आहिनि उहो असां ईअं डिसाइड कयो आहे त हर महीने हिनखे जेको आहे सो 1 महीने जी जेको आहे सो वाधू पघार ॾींदा ईंदासीं जेके हर महीननि जूं आहिनि त हर महीने उनखे जेको आहे सो माना उन महीने सां असां हिनखे जेको आहे सो वाधू पघार ॾींदा ईंदासीं ताकी जीअं हिनजी जेको पोइ पघार उहे कवर थी सघनि एट ए टाइम ते जेको आहे महिरबानी अवांजी न्याज़ साहब महिरबानी अवांजी।
नाज़रीन असां खैरपुर जो तालुके एडमिनिस्ट्रेटर नियाज़ जावरी लाइन ते हो जंहिंजो मौक़िफ़ अवां ॿुधो त इहा मुलाज़िमनि खे पघारुनि जी ॾियण जी ज़िमेदारी नसा सघिजी आहे उन्हनि जी कोन्हे। उन जे बावजूदि हाणे जेको लेटर जारी थियो आहे सीएम साहब ऑर्डर कढियो आहे त 3 या 4 तारीख़ ताईं उम्मीद आहे त इन्हनि मुलाज़िमनि खे पघारूं मिली वेंदियूं ऐं उहो बि इन्हनि खे पघारूं गॾु थी करे न मिलंदियूं। जेके इन्हनि खे पोयूं पघारूं आहिनि हर महीने इन्हनि खे हिकिड़ी पघार वाधू थी करे मिलंदी ऐं अञा बि कुझु ॾींहं आहिनि ऐं ख़बर न आहे त इन्हनि मुलाज़िमनि जो एहतजाज केतिरा ॾींहं जारी रहंदो या 3-4 तारीख़ ताईं इन्हनि खे पंहिंजी पघारनि जा जेके पैसा रहियल आहिनि उहे मिली सघंदा या न मिली सघंदा। ऐं जीअं त एडमिनिस्ट्रेटर नियाज़ जावरी असांखे ॿुधायो त इन्हनि मुलाज़िमनि खे सभु पघारूं जेके इन्हनि जूं रहियल आहिनि 9 महीननि जूं उहे न मिली सघंदियूं। नाज़रीन इन हवाले सां असां वधीक कोशिशि कंदासीं त जेके मुतासिर थियल मुलाज़िम आहिनि जिन एहतजाज कयो आहे उन्हनि सां बि असां ॻाल्हाए सघूं उन्हनि खे बि असां लाइन ते वठी सघूं त उन्हनि जो मौक़िफ़ मालूम करे सघूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असां कोशिशि कंदासीं त उन्हनि सां राब्तो करे सघूं उन्हनि सां ॻाल्हाए सघूं ऐं जेके ॿियनि ज़िलनि मां असांखे ख़बरूं मीडिया में रिपोर्ट थियूं आहिनि मुलाज़िमनि जे एहतजाज जे हवाले सां त उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल करे सघूं उन्हनि सां उन्हनि जो मौक़िफ़ मालूम करे सघूं। इन हवाले सां तव्हां असां सां इन का ॻाल्हि शेयर करणु चाहियो पंहिंजे इलाइक़े मां का ॻाल्हि ॿुधाइणु चाहियो त तव्हां असांखे करे सघो था। नाज़रीन हिन वक़्तु असां सां लाइन ते मोहम्मद अली फुलपोटो आहे जंहिं खैरपुर में मुलाज़िम आहे जंहिं पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। जी फुलपोटो साहब तव्हांखे केतिरनि महीननि खां पघारूं न मिलियूं आहिनि? पंहिंजो कम अज़ कम कुझु मुलाज़िम जेके पंहिंजो आहिनि मथां गवर्नमेंट जे सेंक्शन थी आई आहे सैनिटरी वर्कर आहिनि उन्हनि खे पघारूं न मिलियूं। उन खां अलावा 64 माण्हू आहिनि त जेके सेक्रेटरी साहिब भर्ती कया आहिनि उन्हनि खां बि उहे बि पघारूं न मिलियूं आहिनि। सम्झो था साईं? केतिरनि महीननि खां पघारूं न आहिनि मिलियूं ऐं कॾहिं खां भर्ती थियल आहियो तव्हां? भर्ती अॻिले साल खां वठी 1 साल खां वठी। अच्छा पघारूं केतिरनि महीननि खां न मिलियूं आहिनि? 10 महीना थिया आहिनि। जी महीना। अच्छा तव्हांखे छा ॿुधायो वियो आहे त पघारूं न मिलण जी वजह कहिड़ी ॿुधाई वई आहे? तव्हांखे ॿुधायो वियो आहे त केसिताईं तव्हांखे पघारूं मिली सघंदियूं? बाबा साईं रोज़ अचूं था ॾिसांसीं कंपनीअ में उतां जा जेके अमलदार या वरी TMA ऑफिस वारा अॼु सुभाणे 8 ॾींहं अॼु सुभाणे 8 ॾींहं ऐं कमु बिल्कुलु वर्कर कनि था पिया। मुलाज़िम जेके आहिनि असांजा 100 सम्झो के 64 मुलाज़िम आहिनि उहे वीचारा सैनिटरी वर्कर बिल्कुलु ड्यूटी शनासी सां पिया कनि तंहिं हूंदे बि उन्हनि खां न पई थिए ऐं अहिड़ी वई आहे त पंहिंजो TMA ऑफिस मां। अच्छा कहिड़ो सबब आहे फुलपोटो साहब कहिड़ो सबब आहे जो तव्हांखे पघारुनि जो न ॾियण जो जेको जवाब छा पियो ॿुधाए वञे त पघारूं छो नथियूं रिलीज़ कयूं वञनि? पघार लापरवाही। महिरबानी अवां जी। नाज़रीन असां सां खैरपुर में जो मुलाज़िम हुयो म्यूनिसिपल जो मुलाज़िम हुयो जंहिं इहो ॿुधायो त उनखे गुज़िरियल 9 महीननि खां पघारूं न मिली सघियूं आहिनि। उन्हनि खे रोज़ आसरा दिलासा ॾिना था वञनि त अॼु सुभाणे तव्हांखे पघार ॾिनी वेंदी। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो। वक़्तु थियो आहे ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन हिन वक़्तु असां सां लाइन ते डॉक्टर नौबत खोसो DO लाइव स्टॉक थर्ड पार्कर लाइन ते आहे। उन खां पुछंदासीं उन्हनि खां ॻाल्हाईंदासीं त उहे इन बारे में छा था चवनि। खोसो साहब ही जेके ऑर्डर थिया आहिनि लाइव स्टॉक खाते में जेके भर्तियूं थियूं आहिनि इन हवाले सां तव्हां छा चवंदो? अदी मूंखे इन जे बारे में का ख़बर कोन्हे। मूं सां अञा ताईं कंहिं बि राब्तो कोन कयो आहे न कंहिं माण्हू मूं वटि ऑर्डर खणी अप्रोच कयो आहे। जॾहिं त इहे ख़बरूं मीडिया में रिपोर्ट बि थियूं आहिनि। मीडिया में त मूं बि पढ़ियो आहे पर मूं सां कंहिं बि अप्रोच अञा ताईं कोन कयो आहे त जेको ऑर्डर खणी आयो हुजे त। अच्छा स्टॉक असिस्टेंट जी भर्ती जो तरीक़ेकार छा हूंदो आहे? छा अख़बार में इश्तिहार ॾिना वेंदा आहिनि वेकेंट पोस्टनि जे लाइ? छा तरीक़ेकार हूंदो आहे? उन जे लाइ कॉम्पिटेंट अथॉरिटी कान आहे न को असीं उनजी भर्ती कंदा आहियूं। अच्छा ये जेके ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं त जेके ऑर्डर जारी कया विया आहिनि इन्हनि जे हवाले सां तव्हांजो मौक़िफ़ भला छा हूंदो? ॿुधण में असां बि अख़बारनि जे हवाले सां मीडिया में ॿुधो आहे त ऑर्डर जारी थिया। तव्हांखे हिन मामले जी का बि ख़बर कोन्हे? जी न। महिरबानी अवां जी। नाज़रीन असां सां लाइव स्टॉक थर्ड पार्कर जो DO डॉक्टर नौबत खोसो लाइन ते हो
जंहिंजो मौक़िफ़ मां ॿुधो मक़ौल उन्हनि जे त जेकी भर्तियूं थियूं आहिनि पुराणियुनि तारीख़नि में जेकी भर्तियूं थियूं आहिनि उन हवाले सां उन्हनि खे का बि ॼाण कोन्हे, उन्हनि खे का बि ख़बर कोन्हे, जॾहिं त इहे मीडिया में बि ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि, मुख़्तलिफ़ TV चैनल्स ते बि इहे ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि त लाइव स्टॉक खाते में इलेक्शन कमीशन जी पाबंदी बावजूदि थरपारकर ज़िले में 20 खां वधीक स्टॉक असिस्टेंट खे मुक़ररु कयो वियो आहे। इन हवाले सां असां कोशिशि कंदासीं त जिन माण्हुनि मुज़ाहिरो कयो आहे उन्हनि जी त असांजी हक़ तलफ़ी थी आहे या असां हक़दार हुआसीं, इन तरह जूं भर्तियूं थियूं आहिनि, उन्हनि सां राब्तो करे सघूं, उन्हनि सां ॻाल्हाए सघूं ऐं गॾोगॾु पंहिंजे नुमाइंदे खां बि इन हवाले सां तफ़सील वठी सघूं त आख़िर इहो मामिलो आहे छा जेको मीडिया में रिपोर्ट थियो आहे ऐं जंहिंजी जेको आहे सो DO साहब जेको आहे सो नफ़ी करे रहियो आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां मिठी जो रिपोर्टर मुमताज़ नोहड़ियो लाइन ते मौजूदु आहे। मुमताज़, ही छा मामिलो आहे त भर्तियूं थियूं आहिनि जॾहिं त भर्तियुनि ते पाबंदी आहे, पुराणियुनि तारीख़नि में जेके आर्डर जारी कया विया आहिनि इन हवाले सां छा सूरत हाल आहे? सदीन थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ खातनि में जेको ताज़ो पुराणियूं तारीख़ूं ज़ाहिर करे वॾे अंक में जेके गैर क़ानूनी ऐं इलेक्शन कमीशन जी पाबंदी बावजूदि आर्डर जारी कया विया आहिनि उन्हनि खे बि उन्हनि पुराणियुनि तारीख़नि में जॉइनिंग ॾियण जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु जेको कल्ह खां वठी जेको थरपारकर ज़िले जे अंदरि इशू आहे उहो लाइव स्टॉक डिपार्टमेंट आहे। उनमें जेके टेक्निकल पोस्टूं आहिनि, स्टॉक असिस्टेंट जूं जेके टेक्निकल पोस्टूं आहिनि उन्हनि ते मुख़्तलिफ़ ॿाहिरियुनि ज़िलनि जिन में शिकारपुर, जेकबाबाद, नौशेरो फिरोज़, छठो समेत जेके ज़िला आहिनि उन्हनि जे नॉन टेक्निकल माण्हुनि खे पुराणी तारीख़ यानी 1 जनवरी 2013 जूं तारीख़नि में आर्डर जारी कया विया आहिनि, जेके 20 खां वधीक नौजवान जेको डायरेक्टर लाइव स्टॉक डिपार्टमेंट हैदराबाद आहे अब्दुल्ला मेवाती जी सही सां उहे आर्डर खणी थरपारकर ज़िले जे डिप्टी डायरेक्टर जेको आहे उन वटि पहुता आहिनि जिते जॉइनिंग उन्हनि खे करणी हुई। डिप्टी डायरेक्टर जेको आहे उन्हनि खां वॾी रिश्वत एवज़ उन्हनि जी जॉइनिंग पिण जेको आहे जनवरी जेको पोयों 3 महीना गुज़री चुका आहिनि उन्हनि में कराइण जे लाइ जेको आहे हिन वक़्तु पंहिंजी ऑफिस में वेठल आहे। जॾहिं त थरपारकर ज़िले जे अंदरि जेको स्टॉक असिस्टेंट जो जेको 2 सालनि जो कोर्स थींदो आहे जेको सत्रनि में थिए थो उहो कोर्स पास करे थरपारकर ज़िले जा 120 नौजवान अहिड़ा आहिनि जेके उन किराए ते एरिया ते लहनि था, जेके अयल आहिनि उहे मकानी माण्हू आहिनि, उन्हनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे। उहे ऐं प्लस जेको स्टॉक जेको लाइव स्टॉक यूनियन आहे जेकी वेटनरी जी जेकी यूनियन आहे उन जा जेके अॻुवान आहिनि उहे पिणु जेको आहे हिन वक़्तु डिप्टी डायरेक्टर थरपारकर नौबत खोसे जी ऑफिस जे ॿाहिरियां पंहिंजो एहतिजाज करे वेठल आहिनि। हुननि जेको आहे इहो चिता ॾिनो आहे त जेकॾहिं ही जेके ताज़ो पुराणियुनि तारीख़नि में जेके आर्डर जैली आर्डर आहिनि जेके इलेक्शन कमीशन जी जेको फ़ैसिलो आहे हुनजी लताड़ आहिनि। अच्छा मुमताज़, जेके पुराणियुनि तारीख़नि में आर्डर जारी कया विया आहिनि छा उन्हनि खां जॉइनिंग वरिती वई आहे? जॾहिं त असांजी ॻाल्हि ॿोल थी हुई डॉक्टर नौबत खोसो DO लाइव स्टॉक थरपारकर सां त उन्हनि त चयो त मूंखे त हिन मामले जी का ॼाण ई कोन्हे, मूंखे का ख़बर न आहे त अहिड़ियूं के भर्तियूं थियूं आहिनि या अहिड़ा के नौजवान आर्डर खणी पहुता बि आहिनि। डॉक्टर नौबत खोसो हिन वक़्तु बि जेको राति जो देरि सां पंहिंजी जेको डिप्टी डायरेक्टर जी ऑफिस आहे उनजे अंदरि मौजूदु आहे। उनजे ॿाहिरियां जेके वेटनरी एसोसिएशन आहे उनजो सदर ऐं प्लस जेके मुतासिर थर जा नौजवान आहिनि उनजी ऑफिस जे ॿाहिरियां हिन वक़्तु एहतिजाज करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त जेकॾहिं हिननि नौजवाननि खे जॉइनिंग ॾिनी वई पुराणी तारीख़ में त उहे सख़्तु मज़ामत कंदा। सभिनि तव्हांखे इहो ॿुधायो त जीअं इशू थियो आहे मीडिया में इशू आयो आहे त उनखां पोइ हिन वक़्तु अञा ताईं का जॉइनिंग थी न सघी आहे पर हिन वक़्तु उहे आर्डर हासिल करे। अच्छा मुमताज़, मूंखे आख़िरी सवाल मूंखे इहो ॿुधायो त स्टॉक असिस्टेंट जे लाइ जेके उम्मीदवार अहलियत रखंदा आहिनि उन्हनि जो ज़रूरी हूंदो आहे त उहो 2 सालनि जो डिप्लोमा जो कोर्स उन्हनि जो थियल हुजे ऐं जेके नवां हाणे आर्डर पुराणियुनि तारीख़नि में रिलीज़ थिया आहिनि जारी थिया आहिनि जेके जॉइनिंग लाइ पहुता आहिनि छा उहे टेक्निकल माण्हू आहिनि, छा उहे उन्हनि जो डिप्लोमा कोर्स थियल आहे या सभिनी ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे? सभिनि ही जेको डिप्लोमा जेको 2 सालनि जो कोर्स आहे उहो हिन पोस्ट जे लाइ ज़रूरी आहे। जॾहिं त जेके बि ॿाहिरियुनि ज़िलनि खां जेके उमेदवार आर्डर खणी पहुता आहिनि पुराणियुनि तारीख़नि में उहे सभु नॉन टेक्निकल माण्हू आहिनि, हुननि वटि कंहिं बि क़िस्म जो उहो कोर्स कयल कोन्हे। मामलो इहो ई आहे त थरपारकर ज़िले में जॾहिं मक़ामी 120 टेक्निकल माण्हू कोर्स हासिल करे वेठा आहिनि त उहे दरबदर आहिनि, बेरोज़गार आहिनि।
उन्हनि खे ऑर्डर नथा जारी कया वञनि। महिरबानी मुमताज़ अवानी। नाज़रीन, असां सां मिठी जो नुमाइंदो मुमताज़ नोड़ियो लाइन ते हो, जंहिं इहा ॻाल्हि ॿुधाई। असांखे त लाइव स्टॉक खाते में जेके स्टॉक असिस्टेंट जूं भर्तियूं कयूं वयूं आहिनि उहे कहिड़े तरीक़े सां कयूं वयूं आहिनि, ॿाहिरियनि ज़िलनि जे माण्हुनि खे उते भर्ती कयो वियो आहे, जॾहिं त स्टॉक असिस्टेंट जी पोस्ट जे लाइ लाज़मी आहे त 2 सालनि जो डिप्लोमा कोर्स कयल हुजे। ऐं जॾहिं त इन हवाले सां जेके भर्तियूं ॼाणायूं वयूं आहिनि पुराणियुनि तारीख़नि में त उहे नॉन टेक्निकल माण्हू आहिनि, जॾहिं त टेक्निकल माण्हुनि खे जेके मक़ामी माण्हू आहिनि, जेके उन इलाइक़े जा मुलाज़िम आहिनि, जेके 2 सालनि जो डिप्लोमा कोर्स करे वेठल आहिनि, 120 नौजवान, उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। इहे भर्तियूं कीअं कयूं वयूं आहिनि, छो कयूं वयूं आहिनि, कंहिंजे चवण ते कयूं वयूं आहिनि, इन हवाले सां जॾहिं असां डॉक्टर नौबत खोसो DO लाइव स्टॉक थरपाकर सां ॻाल्हायोसीं, जेको बक़ौल असांजे नुमाइंदे जे त हिन वक़्तु पंहिंजी ऑफिस में वेठल आहे, त उन इन ॻाल्हि खां, इन मामले खां बिल्कुलु लातालुकी ॾेखारी त खेसि इन मामले जी का बि ॼाण कोन्हे त इन तरह जूं के भर्तियूं बि थियूं आहिनि या अहिड़ा के नौजवान ऑफर ऑर्डर खणी वटसि पहुता आहिनि। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां मिठीअ में एहतजाज कंदड़ मुलाज़िम रफ़ीक लाइन ते मौजूदु आहे। जी रफ़ीक, असांखे ॿुधायो त ही जेके स्टॉक असिस्टेंट जे लाइ जेके भर्तियूं थियूं आहिनि इहे कीअं थियूं आहिनि, या अव्हां जेको एहतजाज कयो पिया अव्हां छो पिया एहतजाज कयो? जी, असां एहतजाज इन करे कयूं पिया त असां मक़ामी हिते थरपारकर जा माण्हू आहियूं ऐं असां 2 सालनि जो इहो डिप्लोमा जेको आहे असां सकरनि खां करे आया आहियूं ऐं इहो असांजो राइट आहे। हुनजे बावजूद बि जेको आहे ॿाहिरि ज़िलनि खां माण्हुनि खे हिते जेको आहे ऑर्डर ॾेई डायरेक्टर साहिब जेको हिते मोकिलिया आहिनि, हुननि जी जॉइनिंग जेको आहे DO डिस्ट्रिक्ट ऑफिसर जेको आहे उहो कराए पियो ऑफिस जे अंदरि वेही, ऐं असां ॿाहिरि एहतजाज करे रहिया आहियूं। अच्छा, इहो ॿुधायो त इन्हनि भर्तियुनि जो तरीक़ेकार छा हूंदो आहे? छा अख़बार में इश्तिहार ईंदा आहिनि इन्हनि वीकेंड पोस्टनि जे लाइ, ऐं छा ॿिए ज़िले जो माण्हू बि इन में भर्ती उनखे भर्ती करे सघिजे थो? जी बिल्कुलु, हिन लाइ इश्तिहार ईंदो आहे ऐं हुनजे लाइ इंटरव्यू थींदा आहिनि, जेको डायरेक्टर ऐं हुन ते बदल हिकिड़ी कमेटी हूंदी आहे जेको इंटरव्यू कंदी आहे। हुन लाइ असां इंटरव्यू ॾिनो हुयोसीं, मिरपुर ख़ास में इंटरव्यू थिया हुया ऐं हुन मां असां मेरिट ते पास बि थिया हुयासीं, पर हुनजे बावजूद बि असांखे ऑर्डर न ॾिना विया ऐं असां उहो पंहिंजो एहतजाज हिते अॼु बि रिकॉर्ड करायो आहे ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असां अॻे बि एहतजाज कंदा रहिया आहियूं। त अॻु बि जेके बि हिते ऑर्डर थिया आहिनि उहे 2 ज़िलनि जा माण्हू आया आहिनि ऐं असांजे मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। अच्छा, तव्हांखे को इंटरव्यू कॉल वग़ैरह कई वई, को सिलेक्शन बोर्ड वग़ैरह जुड़ियो इन हवाले सां? जी, इंटरव्यू जी असांखे कॉल थी ऐं मिरपुर ख़ास जी डिस्ट्रिक्ट ऑफिस में जेको आहे उते इंटरव्यू थिया हुया, हुनमें बाक़ाइदा असां जेको आहे थरपारकर जा छोकिरा जेको आहे उते असां पास कयोसीं ऐं हुनजे बावजूद बि असांखे ऑर्डर न ॾिना विया ऐं असांखे नज़रअंदाज़ कयो वियो ऐं गरी रिश्वत वठी जेको आहे ॿाहिरियां माण्हू जेको आहिनि उहे भर्ती कया विया आहिनि। महिरबानी रफ़ीक अवानी। नाज़रीन, असां सां रफ़ीक झुंझी लाइन ते मौजूदु हुयो, जेको मिठी जो रहाकू हो, ऐं जंहिं इहो ॿुधायो त हुनजो 2 सालनि जो डिप्लोमा कोर्स कयल आहे, उते जो रहाकू आहे, मक़ामी माण्हू आहे, तंहिं बावजूदि उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। बक़ौल उन्हनि जे जेके भर्तियूं कयूं वियूं आहिनि ॻरी रिश्वत एवज़ ऐं सियासी बुनियादनि ते कयूं वियूं आहिनि। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो। वक़्तु थियो आहे ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन। हिन वक़्तु असां सां सखर मां असांजो नुमाइंदो मुश्ताक टांवरी लाइन ते मौजूदु आहे त सखर में बि म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में 200 खां वधीक नवां ऑर्डर जारी कया विया आहिनि पुराणियुनि तारीख़नि में। मुश्ताक, इहो ॿुधायो त सखर में जेको पुराणियुनि तारीख़नि में नवां ऑर्डर जारी कया विया आहिनि, इलेक्शन कमीशन जी पाबंदी बावजूदि इहे भर्तियुनि जो छा मामिलो आहे? जी, सदीन सखर म्यूनिसिपल में ग्रेड 1 खां 3 जे जायुनि ते तक़रीबन 72 ऐं ॿियनि पोस्टनि ते बि जेके 100 खां वधीक जा ऑफर ऑर्डर जारी कया विया आहिनि ऐं जिन माण्हुनि खे ऑफर ऑर्डर जारी कया विया आहिनि उन्हनि मां किन जा नाला जेके असांखे मिली सघिया हुन में अब्दुल वहीद, मोहम्मद असलम, मौलिदिनो, मोहम्मद इमरान, फयाज़, मुर्तज़ा, अदनान, बशीर अहमद, ख़ालिद अहमद, मोहम्मद काशिफ, दानिश सरवर, अमीर अहमद समेत केतिरा ई जेके शामिल आहिनि, जिन खे स्टाफ क्वार्टर्स, निजी पब्लिक स्कूल, सेनेटर इस्लाम बिन शेख जी रिहाइश गाह, सखर हाउस ऐं वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जे बंगलनि तां इहे ऑफर ऑर्डर मिलिया आहिनि ऐं इहे ऑफर ऑर्डर खणी हू जॾहिं जॉइनिंग जे लाइ ऐं ॻरी रक़म एवज़ फिटनेस कराइण बाद जॾहिं हू म्यूनिसिपल ऑफिस पहुता त म्यूनिसिपल ऑफिस में इन्हनि खे जेको आहे जॉइनिंग ॾियण खां इनकार कयो वियो ऐं इन मौक़े ते मूंखे जेके इतलाउ आहिनि त कुझु माण्हुनि खे जेके बाअसर माण्हू आहे उन्हनि खे जॉइनिंग ॾिनी बि वई ऐं जॾहिं इहे ख़बरूं मीडिया ते आयूं त जॉइनिंग ॾिनी पई वञे पोयनि तारीख़ुनि में
त उन बाद ऑफिसर जेके आहिनि उन्हनि पंहिंजे ऑफिसनि मां फरार थी विया ऐं उन्हनि पंहिंजा फोन नंबर्स बि जेके आहिनि उहे बंदि करे छॾिया। सभिनि काल ते इहो सिलसिलो जारी हुयो। अॼु बि वॾी तादाद में जेको आहे उहे ऑफर ऑर्डर खणी अच्छा मुश्ताक, ॿिए तरफ़ इहो बि मालूम थियो आहे त सखर में मुलाज़िमनि गुज़िरियल केतिरनि महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज बि कयो आहे। जी सभिनि उन्हनि जो एहतजाज जारी आहे ऐं इहो एहतजाज जेको आहे तक़रीबन 3-4 महीननि खां जारी आहे। उन्हनि मुलाज़िमनि खे जेको आहे जेके 1000 खां वधीक मुलाज़िम आहिनि उन्हनि खे 9 महीननि खां पघारूं न मिलियूं आहिनि। कुझु ॾींहं अॻु में उन्हनि खे 1 महीने जी पघार जेका आहे उहा जारी कई वई हुई ऐं उनजे लाइ बि हिकिड़ी वॾी तक़रीब मुनक़िद कई वई आहे जंहिंमें मीडिया खे बि इनवाइट कयो वियो। पर मुलाज़िम जेके आहिनि उन्हनि उन पिंडाल ॿाहिरां बि एहतजाज कयो त सिर्फ़ु पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे पघारूं ॾिनियूं पियूं वञनि। जेके बि मुलाज़िम भर्ती थियल आहिनि मुश्ताक, पघारूं न मिलण जो जवाज़ छा पियो ॼाणायो वञे त ही जेके भर्तियूं कयूं वयूं आहिनि विकेंट पोस्टनि खां वधीक ख़ाली जायुनि खां वधीक भर्तियूं कयूं वयूं आहिनि, इन करे जेके आहिनि मुलाज़िमनि खे पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि, या ॿियो को मामिलो आहे या ॿिया के सबब ॼाणाया विया आहिनि? जी सभिनि बिल्कुलु ईअं ई आहे त हिकु त वधीक भर्तियूं कयूं आहिनि ऐं ॿियो जेको आहे जॾहिं असीं म्यूनिसिपल कमिश्नर सां या जेको आहे लाॻापियल अथॉरिटीज़ सां ॻाल्हायूं था त उन्हनि जो चवणु इहो आहे त अञा ताईं जेके आहिनि असांखे पघारुनि जा फंड्स जारी न आहिनि कया विया, जंहिंजे करे असीं जेको आहे पघारूं जारी नथा करे सघूं ऐं कुझु मुलाज़िमनि खे स्कूटनी ते बि जेको आहे उहो मोकिलियो वियो आहे। पर उन हूंदे बि अञा ताईं जेको आहे उहे म्यूनिसिपल जा मुलाज़िम जेके आहिनि उहे पघारनि लाइ एहतजाज कंदा रहनि था ऐं उन्हनि जो एहतजाज जेको आहे मामूल बणियल आहे। अच्छा मुश्ताक, जेके 200 खां वधीक नयूं भर्तियूं ॼाणाई वयूं आहिनि पुराणियुनि तारीख़नि में, त छा हिननि भर्तियुनि जे हवाले सां इश्तिहार ॾिना विया हुआ या जेको तरीक़ेकार कहिड़ो हूंदो आहे, कहिड़े तरीक़ेकार हिननि जूं भर्तियूं कयूं वयूं आहिनि? सभिनि तरीक़ेकार इहो ई हूंदो आहे त इन्हनि भर्तियुनि जे लाइ इश्तिहार जारी कयो वेंदो आहे, उनखां पोइ उन जूं दरख़्वास्तूं घुरायूं वेंदियूं आहिनि ऐं उन बाद जेके आहिनि उहे जेके वॉक इन इंटरव्यू करे या रिटन टेस्टूं वठी जेके आहिनि उहे नौकरी ॾिनियूं वेंदियूं आहिनि। पर हिते जेको आहे ईअं न थियो आहे ऐं को बि जेको आहे उहो इश्तिहार जारी न थियो आहे, का बि टेस्ट न थी आहे, का बि वॉक इन इंटरव्यू न थी आहे। पर हिकु ॻाल्हि मां जेका तव्हांखे ॿुधाईंदो हलां सभिनि त ही जेके बि ऑर्डर्स जेके आहिनि असांजी नज़र मां गुज़रिया आहिनि या जेके मीडिया ते रिपोर्ट्स आहिनि उहे ग्रेड 1 खां वठी 3 जा आहिनि, जंहिंमें माली जी पोस्ट अची थी वञे या भई पटियाले जी पोस्ट अची थी वञे। ऐं उनखां सवाइ मां तव्हांखे सभिनि हैरत जहिड़ी ॻाल्हि ॿुधायां त नाको ऐं आट्रा जेको ख़तमु थियल हिकिड़ो सिस्टम आहे उनजे में बि जेके आहिनि ऑर्डर जारी कया विया आहिनि। नाके जे मुंशी तौरु या जेके क्लार्क तौरु बि जेके आहिनि उहे ऑर्डर जारी कया विया आहिनि ऐं इन ते माण्हुनि तमामु घणी हैरत जो इज़हार कयो आहे त हिकिड़ो जॾहिं सिस्टम ई जेको आहे ख़तमु थियल आहे त उन में जेको आहे ऑर्डर ॾियण जो मतिलबु जेको आहे उहो छा आहे उहो सम्झ खां ॿाहिरि आहे। महिरबानी मुश्ताक तव्हांजी। नाज़रीन, असां सखर जो नुमाइंदो मुश्ताक लाइन ते हुजे। वाकई हैरत में विझंदड़ ॻाल्हि ॿुधाई त नाका ऐं आक्रा जेको हिकिड़ो ख़तमु थियल इदारो आहे, जेको हिकिड़ो ख़तमु थियल सिस्टम आहे, उन में बि मुख़्तलिफ़ 1 खां 3 ग्रेड ताईं मुलाज़िमनि जी भर्ती जिते पोयनि मुलाज़िमनि खे गुज़िरियल 8 महीननि खां पघारूं नथियूं मिलनि त उते अहिड़े इदारे में मुलाज़िमनि जी भर्ती थियणु जेको ख़तमु थियल इदारो आहे, वाकई इहा हैरत में विझंदड़ ॻाल्हि आहे। ऐं इन्हनि मुलाज़िमनि जे पघारूं न मिलण जो सबबु बज़ार इहो ई नज़र थो अचे त मुख़्तलिफ़ खातनि में जेके वधीक इज़ाफ़ी भर्तियूं कयूं वयूं आहिनि, इन जे करे बजट जेका आहे सा नथी पूरी पए ऐं इन्हनि अॻु में जेके मुलाज़िम भर्ती थियल आहिनि नतीजे में उन्हनि खे पघारूं नथियूं मिलनि। जॾहिं अॻु में जेके मुलाज़िम भर्ती थियल आहिनि उन्हनि खे पघारूं नथियूं मिलनि त पोइ जेके हाणे नवां ऑर्डर पुराणियुनि तारीख़नि में ऑफर ऑर्डर जारी कया पिया वञनि या जिन मुलाज़िमनि खे हाणे भर्ती कयो पियो वञे उन्हनि खे पघारूं किथां मिली सघंदियूं, उन्हनि जो बजट किथां ईंदो ऐं उन्हनि खे पघारूं कीअं ई किथां ॾिनियूं वेंदियूं, जॾहिं त इन खां अॻु में जेके उन्हनि खातनि जा मुलाज़िम आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदा था रहनि 9 महीननि खां, किथे 10 महीननि खां, किथे गुज़िरियल 6 महीननि खां। त उन्हनि मुलाज़िमनि जो छा थींदो जेके अॻु में भर्ती थियल आहिनि, उन्हनि खे पघारूं किथां मिलंदियूं, उन्हनि जो बजट किथां ईंदो, कीअं ईंदो। ऐं ही जेके नवां ऑर्डर जारी कया पिया वञनि जिन में मेरिट खे नज़रअंदाज़ कयो थो वञे, मक़ामी माण्हू जेके अहलियत रखनि था, जिन जा डिप्लोमा कोर्स थियल आहिनि, जिन खां इंटरव्यू वग़ैरह वरिता विया, उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो थो वञे, उन्हनि खे जॉइनिंग उन्हनि खे कराई थी वञे जेके ॿाहिरियां माण्हू आहिनि, मनपसंदि माण्हू आहिनि, उन्हनि खे नवाज़ियो थो वञे, जंहिंजो सबूत इहो आहे त हिन वक़्त ताईं थरपारकर में DO साहब अञा ताईं वेठल आहिनि त जीअं जेके ऑर्डर खणी माण्हू पहुतल आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि खां, ॿियनि ज़िलनि जा, उन्हनि जी जॉइनिंग कराए सघिजे पोइनि तारीख़नि में जेके ऑर्डर खणी पहुतल आहिनि। नाज़रीन, इन हवाले सां असां वटि हैदराबाद में बि कल्ह जेको एहतजाज थियो आहे म्यूनिसिपल मुलाज़िमनि जो, असां कोशिशि कंदासीं त हैदराबाद मां पंहिंजे नुमाइंदे खे लाइन ते वठी सघूं, कल्ह जेको हैदराबाद में एहतजाज थियो आहे उन एहतजाज जा तफ़सील उन खां मालूम करे सघूं त हैदराबाद में जेको मुलाज़िमनि खे पघारूं न मिलियूं आहिनि इन जा कहिड़ा सबब आहिनि। छो त हिन
हिन वक़्त ताईं असां जिन जिन इलाइक़नि खे जे हवाले सां अव्हांखे अपडेट कयो आहे, अव्हांखे ॿुधायो आहे, त उते बज़ाहिर इहे ई ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि त मनपसंदीस जे हवाले सां जेके ऑर्डर कया विया आहिनि, माण्हू पंहिंजाइप नवाज़ी जेका कई वई आहे उन्हनि खे ऑर्डर जारी कया विया आहिनि, मेरिट जी लताड़ कई वई आहे। ऐं वेंदे वेंदे हिन हुकूमत जेको आहे सो पंहिंजा जेके ॼाण सुञाण जे मिटनि माइटनि ऐं रिश्तेदारनि जे हवाले सां बि असांखे ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि त जेके ऑफिसर आहिनि, DO आहिनि, उन्हनि पंहिंजे रिश्तेदारनि जा ऑर्डर बि बदिले में वरिता आहिनि। अहिड़ियूं ख़बरूं मीडिया में ई रिपोर्ट थियूं आहिनि। ऐं त जीअं उन्हनि खे ऑर्डर मिलिया आहिनि त बदिले में जेके नवां ऑफर ऑर्डर खणी पहुतल आहिनि माण्हू, उन्हनि जी जॉइनिंग थी सघे। नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं त असां हैदराबाद में पंहिंजे नुमाइंदे खे लाइन ते वठी सघूं। इन हवाले सां तव्हां असां का ॻाल्हि शेयर करणु चाहियो, असांखे का ॻाल्हि ॿुधाइणु चाहियो या का राय ॾियणु चाहियो त तव्हां असांखे कॉल करे सघो था, पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए सघो था। नाज़रीन, ही जेके मुलाज़िम एहतजाज करे रहिया आहिनि गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां, इन्हनि खे इहो ॿुधायो थो वञे त असांखे बजट ई नाहे मिली। हिन वक़्त ताईं जेके मुलाज़िम एहतजाज करे रहिया आहिनि, इंतिज़ामिया इन्हनि जो को बि एहतजाज न ॿुधो आहे, इन्हनि जो को बि तदारुक न थी सघियो आहे। इहे मुलाज़िम केसि ताईं एहतजाज कंदा रहंदा? इहे उहे मुलाज़िम आहिनि जेके रोज़ कमाइण खाइण वारा आहिनि। लाज़मी मुलाज़िमनि खे जेकॾहिं पघार न मिलंदी त इन्हनि जो घर न हली सघंदो। ऐं इहे वाक़िया बि असांखे रिपोर्ट थींदा रहनि था त बेरोज़गारी या पघारूं न मिलण जे करे मुख़्तलिफ़ जेके मुलाज़िम आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि, उहे ख़ुदकुशियूं करण ते बि मजबूर थी था वञनि या पंहिंजा बचा खपाइण ते बि मजबूर थी था वञनि त उहे पंहिंजो बचनि जो पेट नथा पाले सघनि, पाण खे बाहि ॾेई विसारे था छॾनि। ज़ाहिर जिन माण्हुनि खे पघार न मिलंदी, जेको पंहिंजो घर न हलाए सघंदो, जेको माली मुश्किलातनि जो शिकार थींदो, उहो इन ई तरफ़ वेंदो त उहो पाण खे या नुक़सानु ॾींदो या पंहिंजनि बचनि खे खपाईंदो या अहिड़ो को ॿियो अमल कंदो जंहिंसां उनजो मसइलो हल थी सघे या उहो पाण खे मारण जी कोशिशि कंदो। नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं त असांजो हैदराबाद जे नुमाइंदे सां राब्तो थी सघे त जीअं हैदराबाद में जेको एहतजाज थियो आहे उन जे हवाले सां उन खां तफ़सील मालूम करे सघूं। ऐं ईअं ई जेको तालीम खाते में जेके 2000 खां वधीक भर्तियूं कयूं वयूं आहिनि, जिन जे हवाले सां मां अव्हांखे ॿुधाए चुकी हुयमि त तालीम खाते में 2000 खां वधीक भर्तियूं कयूं वयूं आहिनि, उन्हनि खे ज़ाब्ते जे ख़िलाफ़ करार ॾेई अकाउंटेंट जनरल सिंध उन्हनि जी पघारनि जी अदायगी खां माज़रत करे छॾी आहे। बजट खां वधीक भर्तियूं थियण ऐं गैर क़ानूनी तरीक़े सां भर्तियूं थियण ऐं ज़ाहिर मुलाज़िमनि जी बजट कोन्हे त पघारुनि जे हवाले सां उन्हनि माज़रत करे छॾी आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां हैदराबाद जो नुमाइंदो ख़ालिद चांडियो लाइन ते मौजूदु आहे। ख़ालिद, काल्ह हैदराबाद में जेको मुलाज़िमनि एहतजाज कयो आहे पघारूं न मिलण ख़िलाफ़, केतिरनि महीननि खां मुलाज़िमनि खे पघारूं न मिली सघियूं आहिनि? सभिनि तलका म्यूनिसिपल कासिमाबाद ऐं तलका म्यूनिसिपल जेका सिटी हुई, हाणे त उहो जॉइंट थी नओं जेको ऑर्डिनेंस आयो आहे उन तहत कमिश्नरनि जे अंदर अची विया आहिनि मुलाज़िम। पर जीअं त उहो लास्ट महीनो हो जंहिंमें नोटिफिकेशन जारी थियो आहे त उन में हाणे बहरहाल अॻु में जेके TMS जा मुलाज़िम हुआ तलका म्यूनिसिपल जा, उन्हनि जी तक़रीबन 2 महीननि खां सभिनि पघार न मिलण जे करे हुननि प्रेस क्लब जे आॾो मुज़ाहिरो कयो आहे ऐं पंहिंजनि ऑफिसनि में बि हुननि एहतजाज करे इहो मुतालबो कयो आहे त असांजा जेके 2 महीननि जूं रहियल पघारूं आहिनि उहे असांखे ॾिनियूं वञनि। नतीजे में मुलाज़िम म्यूनिसिपल जो ई जेको अमलो आहे उनखे ई जेको सफ़ाई सुथराई जो निज़ाम आहे बाज़ारनि में, दुकाननि जे ॿाहिरां, इवन मॉलनि में, कॉलोनी जे अंदरि जेको किचिरो आहे उहो सुबुह जो सवेर उथी रोड साफ़ कनि था, गलियूं साफ़ कनि था, मोला साफ़ कनि था, मेन बाज़ारूं साफ़ कनि। पघार मुलाज़िमनि खे न मिली आहे त सफ़ाई जो बि हिकिड़ो वॾो मसइलो मौजूदु आहे कासिमाबाद ऐं सिटी जे अंदरि। ऐं प्लस में हुननि जी ज़रूर ज़िंदगीअ दारा लोअर स्टाफ जो मुलाज़िम आहे जेको सफ़ाई सुथराई करे थो। लोअर स्टाफ जो मुलाज़िम हुननि जा पघार ऑलरेडी एतिरी नथी हुजे, नतीजे में 1 महीने जी पघार जेकॾहिं लेट थी थिए तॾहिं हुननि खे वॾे मसइले खे मुंहुं ॾियणो पवे थो। ख़ालिद, वजह छा ॿुधाई वई आहे त मुलाज़िमनि खे पघारुनि जी अदायगी छो न थी सघी आहे? बजट जो मसइलो आहे या के ॿिया सबब ॼाणाया विया आहिनि? सभिनि कासिमाबाद तलका म्यूनिसिपल जेका हुई उन में जेको ऑलरेडी लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस TMS जेके फंक्शन पे कयो, उन में जेको 12-14-15 सालनि खां ऑलरेडी मुलाज़िम हिकिड़ा मौजूदु हुआ, उन वक़्त जी जेका बजट हुई उनजे हिसाब सां उन्हनि जो पूरा थी वेंदो। पर हिननि 4 सालनि में जेके एक्सेस में या वधीक जेके माण्हू भर्ती थिया आहिनि TMS जे में मुख़्तलिफ़ मिनिस्टरनि जे थ्रू, सिंध गवर्नमेंट जे थ्रू, मुख़्तलिफ़ जेके सियासी असर रसूख़ रखंदड़ माण्हुनि जे थ्रू
उनमें जेके मुलाज़िम मौजूद हुआ उहा उन्हनि जी बजट ओतिरी मौजूद हुई, पर ही जेके नवां हर टीएमए में तक़रीबन 2-2.5 माण्हू, किथे 70-80 माण्हू, 100-150 माण्हू टीएमए में वधीक भर्ती जेके थिया आहिनि, उनमें जेको बजट जो प्रोविजन आहे, फिनांस जो प्रोविजन आहे, उनजे हवाले सां हिकिड़ी कंफ्यूजन जेका आहे त गुंजारो मौजूदु आहे। जेका उन्हनि जी ओज़ीटी जो शेयर अचे थो ज़िला टैक्स जो, उन मां ई उन्हनि खे पघारूं ॾियनि था। बरहाल हिकिड़ो फिनांस डिपार्टमेंट जो मसइलो आहे त जिन जा ऑर्डर्स सेक्रेटरी ऐं लोकल गवर्नमेंट जे मिनिस्टर जे थ्रू आया आहिनि, ज़ाहिर उन्हनि जी मथां खां फिनांस डिपार्टमेंट एप्रूवल ज़रूरु ॾिनी हूंदी ऐं उहा बजट एप्रूव हूंदी, छाकाणि सीटूं वेकेंट हूंदियूं तॾहिं हिननि अपॉइंटमेंट्स कयूं आहिनि। महिरबानी ख़ालिद अवांजी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियण वारो आहे। असां सखर म्यूनिसिपल कमिश्नर सां राब्तो कयोसीं तुफ़ैल सुमरो साहब सां, जिन चयो त मुंहिंजी पोस्टिंग न आहे, इन करे आउं इन मामले ते टीवी ते को बि पंहिंजो मौक़िफ़ नथो ॾेई सघां। नाज़रीन, हिन वक़्तु असां मुख़्तलिफ़ ज़िलनि जी सूरत हाल ते ॻाल्हायोसीं, जिन में मुलाज़िमनि जा एहतजाज, पुराणी तारीख़नि में ऑफर ऑर्डर जारी थियण, उन्हनि जी जॉइनिंग, उन्हनि जी पोस्टिंग जो मसइलो, हिन में जेका सूरत हाल असांखे नज़र में आई न सॼे मामले में, त इहा ई त जेके बजट खां वधीक जेके भर्तियूं कयूं वयूं आहिनि मुख़्तलिफ़ खातनि में, इन करे जेके पुराणनि मुलाज़िमनि खे जेका बजट पूरी न पई थी सघे, मुश्किल सां थी पई सघे, वरी जेके नवां ऑर्डर जारी कया विया आहिनि त उन्हनि खे पघारनि जो मसइलो, उन्हनि खे पघारनि किथां मिलंदियूं, इन करे पुराणनि मुलाज़िमनि जी बजट ॾाढी ॾुखी पई पूरी थी, त जेके नवां मुलाज़िम भर्ती कया विया आहिनि त उन्हनि खे पघारूं, उन्हनि जी बजट किथां ईंदी। नाज़रीन, पघारुनि जी अदायगी न थियण करे जिते मुलाज़िम पंहिंजी जॻह ते परेशान आहिनि, उते पोड़ा बुज़ुर्ग बि पंहिंजी पेंशन लाइ परेशान आहिनि। ज़ाहिर मुलाज़िमनि जा ॿार बच्चा आहिनि, उन्हनि खे पंहिंजे घर में मुख़्तलिफ़ जेके त्योहार आहिनि उन्हनि जे हवाले सां उन्हनि खे ख़रीदारी करणी हुजे थी। हिन वक़्तु होली जो त्योहार, होली जो जेको ॾिणु आहे उहो वेझो आहे, ऐं 31 मार्च ते ईसाइनि जो ईस्टर जो ईद जो ॾींहुं आहे उहो वेझो आहे, त लाज़मी सफ़ाई सुथराई जो कमु कंदड़ ही मुलाज़िम पंहिंजे घर हलाइण जे हवाले सां हिन वक़्तु यकीनन रोडनि ते एहतजाज करे रहिया आहिनि, परेशान आहिनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सबीन मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।